फितरी तौर ते सेक्युलर माण्हू आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो पोयां KPK में हिकिड़ो सियालकोट जो माण्हू उनखे ज़िंदा साड़ियो वियो। तव्हां ॾिठो हूंदो पंजाब में हिकिड़ो श्रीलंका जो माण्हू हो उनखे बि साड़ियो वियो ज़िंदा। तव्हां ॾिठो हूंदो बलोचिस्तान में कहिड़ी हालत थी। पर हीअ सिंध आहे, हीअ सिंध टिनी खां मुख़्तलिफ़ आहे। हिननि सोचियो शायदि असां सिंध में बि अहिड़ो वाक़ियो कंदासीं, पर सिंध रेज़िस्ट कंदी। तव्हां सिंध में अहिड़ो वाक़ियो कयो, पर सिंधी माण्हू तव्हांखे करे ॾेखारियो त हीअ सिंध आहे, हिन में तव्हांजी अहिड़ी का बि ॻाल्हि न हलंदी। असां उन लतीफ़ जे फ़िक्र जा माण्हू आहियूं। छा उन दौर में ईअं न हुआ? छा तंहिं दौर जा मुला लतीफ़ न आया हुआ? लतीफ़ पंहिंजो पाण खे डी क्लास कयो। लतीफ़ उन्हनि खे ॿुधायो। लतीफ़ उन्हनि चयो तव्हां सैयद आहियो, तव्हां असां सां गॾु हुकुमरानी जे पासे थी वियो। लतीफ़ चयो न, आउं सैयद न आहियां, आउं मंगराड़ जो औलाद आहियां। जे मीरासी मंगणा आउं पिणु मझां तिन की कह मुंहिंजे किन कन इर्स मझां उनजे। लतीफ़ चयो त आउं मंगराड़ मझां आहियां न, आउं मीरासी मझां आहियां, आउं सैयद न आहियां। हुन पंहिंजो पाण खे डी क्लास कयो। उनखे ॿुधायईं त तव्हां जेके बि इंतिहा पसंदी जा हरबा इस्तेमालु कयो था, उन में लतीफ़ अचण वारो कोन्हे। ऐं तव्हां ॾिठो त लतीफ़ जो उहो फ़िक्र जेको निज सिंधी समाज जो फ़िक्र आहे। असां तव्हांखे चयो वियो बाबा क़यामत ईंदी, तव्हांजा मसला हल थींदा, सॼा कम ख़तम थी वेंदा, तव्हांजो हिसाब किताब थींदो, तव्हांजा अमल तुरंदा, के माण्हू जन्नत में वेंदा, के दोज़ख में ईंदा। पर लतीफ़ पंहिंजे सिंधी समाज मां निज उहो फ़िक्र खणी आयो। चयईं जे क़याम मिड़नि तकर ओॾा सुपरी, तंहिं परे पसंदि वाधायूं विसाल जो। हुन त क़यामत खे चैलेंज करे छॾियो। लतीफ़ चए थो त तव्हांजी नज़र में जेके क़यामत जी मसला हल थियण, असांजा मसला क़यामत खां अॻिते जा आहिनि। आउं चाहियां थो असां ऐं तव्हां सभु लतीफ़ जो उहो फ़िक्र खे अपनायूं, उन लतीफ़ जे ख़्याल खे अपनायूं। ऐं जॾहिं तव्हां लतीफ़ जे ख़्याल खे अपनाईंदव, पोइ लतीफ़ तव्हांजे मतिलबु हर हिकु ॻाल्हि में तव्हांजो तर्जुमान थी तव्हां जॻह ईंदो। सो मां चाहींदुसि नौजवान ॻाल्हाइनि, नौजवान खे ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं पंहिंजो हिकिड़ो ॿ गज़ल ऐं चाहियां थो तव्हां लाइ पेश कयां। ऐं ॾिसो असांखे दरिया ते बि ॻाल्हाइणो पवंदो न। असां एतबार कयूं था, मूं चयो त असां वटि पंजाब उत्तर जे पासे आहे। हिते हिकिड़ो गज़ल आहे, हिकिड़ो पस मंज़र में, हर कंहिंखे इहो पागल पंहिंजो भाउ थो सम्झी, हर कंहिंखे इहो पागल पंहिंजो भाउ थो सम्झी, उत्तर जे झोलनि खे थधड़ो वाह थो सम्झी। आउं बि तोखे पोइ पंहिंजो भाउ थो सम्झां, जे तूं हिन मिटीअ खे पंहिंजी माउ थो सम्झी। आउं बि तोखे पोइ पंहिंजो भाउ थो सम्झां, जे तूं हिन मिटीअ खे पंहिंजी माउ थो सम्झी। पेट बुखायल ॿारनि जूं से दाहूं आहिनि, जिन खे मुर्की कुंजुनि जो कुरलाव थो सम्झी। आउं त उनखे पंहिंजो पालणहार थो सम्झां, आउं त उनखे पंहिंजो पालणहार थो सम्झां, जंहिंखे तूं बसि पाणीअ जो दरिया थो सम्झी। आउं त उनखे पंहिंजो पालणहार थो सम्झां, जंहिंखे तूं बसि पाणीअ जो दरिया थो सम्झी। साल 47 में मुंहिंजो ॻोठ पिटो हो, मां जे ॾुख कयां थो तूं टकराव थो सम्झी। हर कंहिंखे उहो पागल पंहिंजो भाउ थो सम्झी, उत्तर जे झोलनि खे थधड़ो वाह थो सम्झी। ऐं इन पंहिंजे गज़ल सां मां चाहियां थो आख़िरी शेर आहे शेख अयाज़ जो, उन सां पंहिंजे हिन मुख़्तसिर तक़रीर खे हिकु ॿियो बि तव्हां ॿुधायां। आमिर चए थो हिकिड़ो ॿियो बि तव्हां पंहिंजो ॿुधायो। जंहिं वक़्तु हीअ संगत मांझी फ़क़ीर खे माना क्लास बि अचे, उन में असांजा बि क्लास ॾाढा वरिता हुआ। ऐं मांझी फ़क़ीर तव्हां उहो पहिरियों माण्हू हो जंहिं उमरकोट मां हिन ख़ौफ़ खे ख़तमु कयो। उहो पंहिंजो यकतार हो ऐं उहो तंबूरो खणी निकितो, छो त मांझीअ खे ख़बर हुई त इहो लतीफ़ जो स्टाइल आहे। लतीफ़ जंहिं तंहिं दौर जी मज़हबी इंतिहा पसंदीअ खे ईअं चयो, 100 सिरनि पाए जे तंद बराबरि तोरियां, उछल उॾाई थिए जॾहिं बीजल बुराए। हुन ॾिठो त इहा जेका तंद आहे, जे हिकिड़े पासे असां 100 कुर्बानियूं 100 सिरनि पासे रखंदासीं, पर उटल उॾाई थींदी जिते बीजल हूंदो, जिते तंद हूंदी, जिते राग हूंदो। सो मांझीअ बि इहो पंहिंजो पासो मज़बूत झलियो। ऐं हिकिड़ो ताज़ो गज़ल आहे, मां चाहियां थो तव्हां नौजवाननि जे नज़र कयां। मांझी खे मूं हिकिड़ो ट्रिब्यूट ॾिनो त तंबूरनि जी सरमस्तीअ में बीठा आहियूं। असां पोइ ते टणा न आहियूं, तंबूरनि जी सरमस्तीअ में बीठा आहियूं, पाण फिटाईअ जी बस्तीअ में बीठा आहियूं।
तंबूरनि जी सरमस्तीअ में बीठा आहियूं, पाण भिटाईअ जी बस्तीअ में बीठा आहियूं। साम्हूं ॾिस जल्लाद हज़ारे बीठा आहिनि, साम्हूं ॾिस जल्लाद हज़ारे बीठा आहिनि, तूं मां पर पंहिंजी मस्तीअ में बीठा आहियूं। ऐं अॻिते हर पासे हुबकार हवा में तुंहिंजी आहे, हर पासे हुबकार हवा में तुंहिंजी आहे। शायदि तुंहिंजी बस्तीअ में बीठा आहियूं, हाण असां में पाण पंहिंजो पाण रहियो आहे। तुंहिंजी हस्तीअ में बीठा आहियूं, तंबूरनि जी सरमस्तीअ में बीठा आहियूं, पाण भिटाईअ जी बस्तीअ में बीठा आहियूं। ऐं बसि आख़िरी हिकिड़ो शेख अयाज़ जो नज़म आहे तव्हां नौजवाननि जे नाम। ॿार मूंखे था चवनि सिंध तोखे थी सॾे, ॿार मूंखे था चवनि सिंध तोखे थी सॾे, धरतीअ खे तो छॾे रोज वांगे गोलियूं के वाटड़ूं। मां चवां थो रोज गोलीअ खे लवायो कीअं, सिंधड़ीअ खे मूं गवायो कीअं। नज़्म मुंहिंजा ताब ॾींदा अव्हां खे ज़िंदगी, जा वञे थी अॼु खसी। पर सच अंत मारे सघंदो ईअं कोन, नज़्म मुंहिंजा अंत मारे सघंदो जीअं कोन। ॿार मूंखे था चवनि पंध तुंहिंजे जी वही नाहे इहो ॼाणो पिया, तूं असांखे खीर थर जा पार ॾस। कंहिं तराईअ कंहिं त तर जा पार ॾस, कंहिं नगर जा पार ॾस। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं आख़िरी मतिलबु इहो लतीफ़ जे ने शेर सां त अखर छुते हेकड़े ॿहूं जे न ॿुझनि। सिंध जा नौजवानो, लतीफ़ चए थो जेको माण्हू तव्हांजे हिकिड़े अखर मां हिकिड़ी कैफ़ियत हिकिड़े दर्द मां न सम्झी सघे, अखर छुते हेकड़े ॿहूं जे न ॿुझनि, को कबो खे तिन सॼी सुणाए ॻाल्हिड़ी। जेको माण्हू तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि न सम्झी सघे उन सां सॼी ॻाल्हि करणी बेकार आहे। इहो लतीफ़ जो पैगाम आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।